जुनेद जमशेद शानदार पाकिस्तानी ॻाइणे ऐं मौसीकार जी हैसियत सां शोहरत माणी, जेको पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु परहेज़गार, बाअमल ऐं हिकु दीनी आलिम बणिजी वियो। गीतनि खां पोइ संदसि आवाज़ में ॻायल केतिरियूं ई नातूं माण्हुनि जी दिलनि में घर करे वयूं। जुनेद जमशेद 2016 में हिकु ख़ौफ़नाक जहाज़ हादसे में पंहिंजी जान विञाए वेठो। जुनेद जमशेद जे ओचिते ऐं बेवक़्ताए ते लाॾाणे न रुॻो संदसि अज़ीज़नि पर मदान खे बि सोगवार करे छॾियो। हू जिस्मानी तौर ते दुनिया में नाहे, पर अॼु बि गैराबातियुनि ऐं मदान जी दिलनि में जीअरो आहे। जुनेद जमशेद खे टिनि पुटनि तैमूर, बाबर ऐं सैफुल्लाह समेत हिकु धीअ जी औलाद आहे, जेके मुख़्तलिफ़ टीवी प्रोग्रामनि में पंहिंजे पीउ जूं यादूं ताज़ियूं कंदा रहंदा आहिनि। अॼुकल्ह सैफुल्लाह जुनेद जमशेद पंहिंजे दोस्तनि सां गॾु सऊदी अरब में उमरो करण लाइ वियल आहे, जिते हू उमरो अदा करे चुको आहे। जिते नात पढ़ंदे सैफुल्लाह जुनेद जी अखियुनि में लुड़क आणींदड़ ऐं दिलि धोॾींदड़ वीडियो वायरल थी वई आहे। सैफुल्लाह जुनेद नबी पाक जे रोज़े मुबारक जे सहन ते अबन दादन जी मशहूर मोहम्मद का रोज़ा करीब आ रहा है नात पढ़ी रहियो आहे। नात पढ़ंदे नबी पाक जे रोज़े ऐं सहन जो मंज़र ॾिसंदड़नि जी अखियुनि में लुड़क आणे छॾींदो। सैफुल्लाह जे आवाज़ में पढ़ियल इहा नात इंटरनेट ते वायरल थी वई आहे ऐं हिन वक़्त ताईं उनखे लखे माण्हू ॾिसी चुका आहिनि। इन खां सवाइ सैफुल्लाह जुनेद उमरो अदा करण सां गॾु कुझु सफ़री तस्वीरूं ऐं वीडियोज़ पिणु शेयर कयूं आहिनि।